अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार माहिया फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास जारी। सिंध बलूचिस्तान ऐं KPK जा वॾा वज़ीर शरीक। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जी वीडियो लिंक ज़रिए शिरकत। इजलास में वफ़ाक़ी तरक़ियाती बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। बजट 12 जून ते पेश कई वेंदी। क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा इजलास अॼु तलब। DP अॻवान सलीम माडवीवाला चयो आहे त ऐवान सदर में थियल इजलास में मामला तइ थिया। सूबनि 1700 अरब रुपया वफ़ाक़ खे ॾियण ते इतफ़ाक़ करे वरितो। उहा रक़म स्ट्रेटेजिक ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ घुर्बल हुई। ईरान जा बहरीन, कुवैत ऐं उर्दन में अमरीकी अॾनि ते मीज़ाइलनि ऐं ड्रोन सां हमला। पाकिस्तान ऐं इनकलाब चयो आहे त बहरीन में मौजूदा अमेरिका 5th फ्लैट ते ड्रोन हमलो कयो आहे। उर्दन में अमरीकी अलज़र फ़ौजी अॾे खे मीज़ाइलनि सां निशानो बणायो वियो। पाकिस्तान ऐं इनकलाब वधीक चयो आहे त अमरीकी अगराई जारी रही त वधीक सख़्तु जवाबु ॾिनो वेंदो। अमरीकी हमलनि सां सैरक में टेलीकम्युनिकेशन टावर खे नुक़सानु पहुतो। ईरान बुशहर सूबे में अमेरिका जो ड्रोन तबाह करे छॾियो। उर्दन, बहरीन, कुवैत ऐं अमरीकी इख़्तियारनि पारां ईरानी हमला नाकाम बणाइण जी दावा। अमरीकी फ़ौज जा राति देर सां ईरान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मथां फ़िज़ाई हमला। अमरीकी सेंटकॉम चयो आहे त कार्रवाई हेलीकॉप्टर हमले बैदि सदर ट्रंप जे हिदायत ते कई वई। ईरान ख़िलाफ़ फ़िज़ाई हमला मुकमल करे वरिता आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त चाहियूं था त हेलीकॉप्टर किराणे जो भरपूर जवाबु ॾिनो वञे। सैरक ऐं हुर्मुज़ जे ओभर वारनि इलाइक़नि में अमेरिका पारां हमला कया विया। खडड़ी वेझो पाणीअ जे वारे ते वियल ॻोठाणे खे अणॼातल जवाबदारनि क़त्ल करे छॾियो। देह 2 जमड़ाऊ जे ॻोठ अली अकबर में इस्माइल मरी तशद्दुद करे क़त्ल। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जे मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच जारी। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।